हली मूंखे पक हुई त तूं मुंहिंजो इंतज़ारु कंदी हूंदी। न बगन अहिड़ी ॻाल्हि न आहे, तुंहिंजो इंतज़ारु कोन पई कयां। अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे? दरअसल सुभाणे ईद आहे न। हा मां ईद जो चंड पई ॾिसां। हा त मूंखे ॾिस न, मां अमा मूंखे चवंदी हुई त तूं ईदो चंड आहीं। तूं ईद जो चंड न, तूं चोॾींहं जो चंडो आहीं, चंडो। हलड़ी बंदूक, मां चोॾींहं चंडो आहियां, बाक़ी तूं कहिड़ी? तूं छा आहे सांडरी मांडरी? तूं चंडीअ घटि आई? असल में मां पगन आई छा चवां, पगन चंडो। हली वञो। हा हा वञा न, हली हाणे थोरो एक्सप्रेशन त ॾियनि न, वीडियो मूंखे त ॾिसनि न माण्हू। हा हल हली वञा मां। हा ओके। हा हितां छा तूं ईदो चंड न आहे? तूं ईद जो चंड